नाज़रीन, सामूंडी तूफ़ान भारत सां टकराइजण खां पोइ पाकिस्तान तरफ़ वधी रहियो आहे। तूफ़ान कराची खां 1210 किलोमीटर परे मौजूद आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं मिराई टीवी न्यूज़ जे रिपोर्टर गुलशन शेख खां। जी गुलशन, वधीक छा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधायां त सामूंडी तूफ़ान भारत जे सामूंडी किनारनि सां टकराइजण खां पोइ उन जो रुख पाकिस्तान जे सामूंडी इलाइक़नि तरफ़ आहे। पर मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु उहो सामूंडी तूफ़ान शिदत अख़्तियार करे वियो आहे। पर जेका कराची लाइ ख़तरो हुयो उहो ख़तरो जेको आहे त ख़तमु थी वियो आहे ऐं सामूंडी तूफ़ान रुख चेंज करे वरितो आहे। सामूंडी तूफ़ान ताज़ी 1210 किलोमीटर जे फ़ासिले ते कराची वटि मौजूदु आहे। जंहिंजे करे जेको मौसमियात खाते वारनि चयो आहे त जेको सिंध जो जेको सामूंडी पट्टी ते जेको सख़्तु ख़तरो मौजूदु हुयो उहो ख़तमु थी वियो आहे ऐं कराची में जेके बारिशुनि पवण जो इम्कान हुयो उहो बि घटिजी वियो आहे। पर थरपारकर, बदीन, लाड़काणो समेत ॿियनि इलाइक़नि में तेज़ बारिशुनि जो इम्कान आहे। ऐं उन खां अलावा 18 मई ताईं कराची शहर में गर्मी जो सिलसिलो जारी रहंदो। 19 मई ताईं जेको सामूंडी हवाऊं आहिनि उहे बहाल थी वेंदियूं। मौसमियात खाते इहो बि ॿुधायो त 3 ॾींहंनि ताईं जेका आलूदा जेके गर्मी आहे यानी घिमियल गर्मी उहा जारी रहंदी। इहो बि चयो वियो त जेको ख़ासि करे मौसमियात खाते हिदायत कई आहे माण्हुनि खे त शाम जो सुबुह जो 11 खां 4 वॻे ताईं गर्मी हूंदी, उन करे ॿाहिरि माण्हू निकिरण खां पासो करे। जी गुलशन, अवां जी महिरबानी।